नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोबदेरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोबदेरो लॻ ॻोठ अमीन शेख जे रवासिन अब्दुल सत्तार शेख, जब्बार शेख, अब्दुल कदीर शेख, होत खान शेख ज़मीन ते कब्ज़े ऐं कूड़नि केस ख़िलाफ़ एहतजाज कयो। पीरसन होत खान शेख ॿुधाए त मुंहिंजे भाइटनि सरवर मनवर मंसूर शेख वारनि ज़मीन ते कब्ज़ो कयो, जेको हर वक़्तु दिलासा ॾींदा हुआ त असां तोखे तुंहिंजो हिसो ॾींदासीं। हिन ॾियण तां मूं ॻोठ जे चङे नेक मर्द सत्तार शेख खे दाह ॾिनी। हिन तां मच्छर जी हिननि कूड़ो ड्रामो ठाहे टीपाणी हलीम थाणे जे SHO खे रिश्वत ॾेई मुंहिंजे पुटु अल्ताफ़ शेख ते काराइण जो कूड़ो इल्ज़ाम हणी कूड़ो केस दाख़िल करायो। हिननि वधीक तंग करण ऐं ॻोठ मां लॾाइण लाइ मूं मिसकिन खे मुंहिंजे हमदर्दनि ख़िलाफ़ कूड़ियूं दरख़्वास्तूं कनि था। हिननि चयो है त भाइटा जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि, धमकियूं ॾेई रहिया आहिनि। इज़त सां ज़मीन मां हिसो न घुर ऐं ॻोठ मां लॾे वञ, ॿी सूरत में तुंहिंजे पुटनि ऐं तो ख़िलाफ़ कंहिं ॿी औरत हथां इल्ज़ाम हणी तोखे मारायो वेंदो। हिननि IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कयो त क़ुर पाक ते इंक्वायरी कराए कूड़ो केस ख़त्म कराए तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।